ऑनलाइन प्राइवेसी एक वॾो हसास मामलो आहे। डेटा प्रोटेक्शन जे हवाले सां केतिरा ई उपाउ वरिता विया आहिनि, पर तंहिं हूंदे बि ठग नवां तरीक़ा अख़्तियार करे माण्हुनि खे ठॻे रहिया आहिनि। शहरी पंहिंजी ॼाण सोशल मीडिया ते शेयर करणु, पंहिंजा फोन नंबर कंहिं बि अणॼाण खे ॾेई छॾणु या सिम ख़रीद करण दौरान थंब लॻाइण समेत केतिरियूं ई ग़लतियूं कंदा आहिनि, जिन जो फ़ाइदो फ्रॉडी माण्हुनि खे थींदो आहे। अहिड़ा केतिरा ई मिसाल साम्हूं अची चुका आहिनि। खणी उहे बैंक अकाउंट हुजनि, मोबाइल अकाउंट हुजनि या वरी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा कढाइण लाइ डिवाइस माफिया जा ठग हुजनि, हर हंधि धोखेबाज़ी साम्हूं अची चुकी आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे नाले ते मैसेज करे माण्हुनि खे ठॻियो वेंदो आहे। जॾहिं त मोबाइल अकाउंट जो पिन कोड हासिल करण लाइ शहरियुनि खे फोन करे बेवकूफ़ बनाइण जी कोशिश कई वेंदी आहे ऐं पोइ अकाउंट ख़ाली कयो वेंदो आहे। बैंक अकाउंट रखंदड़नि खे ख़बरदार कंदा हलूं त ठगनि हिकु नओं तरीक़ो हथ करे वरितो आहे, जंहिं लाइ बैंक अमलो बि उन्हनि सां मुलविस हूंदो आहे। मैनेजर लेवल ताईं माण्हू ग्राहकनि जा अकाउंट ख़ाली करण लाइ ठगनि जो साथ ॾींदा आहिनि। इन लाइ ज़रूरी ॼाण त अॻु ई बैंक अमले वटि हूंदी आहे ऐं बाक़ी रहे थी थंब प्रिंट, जेका सिलिकॉन जी शीट ते हासिल कई वेंदी आहे। इन लाइ ठग शहरियुनि खां अकाउंट एक्टिवेशन जे नाले ते फिंगर प्रिंट वठंदा आहिनि ऐं उन्हनि जी हिकु जाली प्रिंट सिलिकॉन शीट ते छापे छॾींदा आहिनि। जीअं ई अकाउंट में रक़म जमा थींदी आहे, तीअं ई ही ठग सिलिकॉन ते छापियल फिंगर प्रिंट ज़रिए अकाउंट ख़ाली करे छॾींदा आहिनि। ठगनि पारां शहरियुनि जा बैंक अकाउंट ऑनलाइन ठाहे रक़म ट्रांसफर कई वेंदी आहे ऐं ईअं लॻंदो आहे त शहरियुनि पंहिंजी रक़म पाण ई मुंतक़िल कई आहे। इन ठगीअ जो शिकार केतिरा ई माण्हू थी चुका आहिनि, जिन में बैंक जे मैनेजर ताईं बि माण्हू मुलविस आहिनि। कंहिं बि ऑनलाइन ॾेती लेती मोबाइल अकाउंट या बैंक अकाउंट रखंदड़ शहरियुनि खे इन ॻाल्हि खां ख़बरदार रहणु घुर्जे त हू कंहिं बि अणॼाण नंबर तां ईंदड़ फोन ते का बि ज़ाती ॼाण जीअं सुञाणप कार्ड नंबर, कंहिं अकाउंट जो पिन कोड, OTP या अहिड़ी ॿी का ॼाण न ॾियनि। वापेदारनि खे ख़ासि ख़्यालु रखणु घुर्जे त किथे संदन फिंगर प्रिंट्स जो ग़लति इस्तेमालु त न कयो वेंदो। इन लाइ जिते बि फिंगर प्रिंट ॾिजे, उन जी भरपूर नमूने जांच करे पोइ फिंगर प्रिंट ॾियणु घुर्जनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।